नाज़रीन ख़बर शामिल कयूं था डेली रातो न्यूज़ कराची जे ब्यूरो चीफ मंसूर चांडियो मुताबिक़ कराची सचल ॻोठ रोशनधारा स्कूल में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन सगा सचल ॻोठ शाख पारां शाख जे अॻूणे सदर सचल ॻोठ जे बानीकार समाजी कारकुन सिराजुद्दीन मेमन जी टीम वरसी तकरीब रोशनधारा सेकेंडरी स्कूल सचल ॻोठ में मुनक़द कई वई तकरीब के सगा जे चेयरमैन रफ़ीक अहमद जाफरी यूसी टे सचल ॻोठ जे चेयरमैन ताज मोहम्मद वसाण गडा पब्लिक स्कूल जे प्रिंसिपल डॉक्टर शाहबुद्दीन मेमन सगा सचल ॻोठ शाख जे नायब सदर सैयद मंजूर अहमद शाह जनरल सेक्रेटरी मोहम्मद सुलेमान वसण सचल ॻोठ रेजिडेंट्स एसोसिएशन जे चेयरमैन मोहम्मद याकूब सोलंकी सेक्रेटरी जनरल मोहम्मद रफ़ीक खोड़ो ऐं ॿियनि सिराजुद्दीन मेमन जे इल्मी समाजी काविशुनि ऐं संदन शख़्सियत ऐं यादगिरियुनि बाबति वीचार वंडिया इन मौक़े ते मरहम जे रूह खे साल सवाब पहुचाइण लाइ क़ुरान ख़्वानी ऐं ख़ैरात जी मानी जो बंदोबस्त पिणु कयो वियो हो जंहिं में सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन जे मरकज़ी अॻवाननि सगा जे मेंबरनि सिराजुद्दीन मेमन जे घर भातियुनि अज़ीज़नि संदन स्टेट बैंक जे दोस्तनि सचल ॻोठ रेजिडेंट्स एसोसिएशन जे अहदेदारनि उस्तादनि शागिर्दनि सियासी समाजी कारकुननि जी वॾे अंग शिरकत कई आख़िर में मरहम लाइ दुआए मग़फ़िरत कई वई।